ॾे परॾे मौजूद मुंहिंजे समूरनि सॼण साथियुनि खे पंहिंजे यूट्यूब चैनल थर थाक ते भलीकार अस्सलाम वालेकुम, नमस्ते, अक मौजूद, चाक चङा भला, जोड़ मतारा, खीखीरा सुधा। कहिड़ा तव्हांजा हाल, कहिड़ा अहवाल। सिंध पाकिस्तान जे ज़िले थरपाकर जे हेडक्वार्टर वारे शहर मिठी, चेलार, छाछरो, कांटियो, नंगर पारकर, डीपलो, कारोंजर, कजलासर, नैणीसर खां थींदे खोखड़ा पार, जालूचुरो, वासलबा, पिथोरो, ढोरो नारो, छोर, न्यू छोर, उमरकोट, नबीसर, नोटे खां समूरे मोहराणे जे कस में वसंदड़ मारूड़नि ढाटीड़नि खे तोड़े लीके जे हुन पार, बॉर्डर जे हुन पार, बाड़मेर, बीकानेर, जोधपुर, जैसलमेर, ऋण कच्छ, कच्छ, भुज ऐं जोधपुर में वसंदड़ समूरनि ढाटीड़नि, मारूड़नि, सांगीड़नि खे ऐं मारवाड़ जे मिठड़नि माण्हुनि खे सिक भरियो सलाम, नमस्कार, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। कीअं थो लॻे पंहिंजो यूट्यूब चैनल थर थाक। हिते तव्हांखे लोकगीत मिलनि था, ढाटकी जा, मारवाड़ी जा ऐं थरी ॿोली में ॻायल इताई हसीन ऐं ख़ूबसूरत लोकगीत। अहिड़ा लोकगीत जेके ॾे परॾे में मशहूरी माणे चुका आहिनि। हिंद सिंध जे मशहूरु लोक फनकार हैदर हिंद जे आवाज़ में ॻायल इहे लोकगीत अॼु बि तारीख़ जे समूरनि वर्कनि में उन करे महफ़ूज़ आहिनि जो इन्हनि गीतनि में मौजूदु आहे मारवाड़ी ढाटकी थरी ॿोली जा ख़ूबसूरत दोहा, ख़ूबसूरत चवणियूं, ख़ूबसूरत कहाणियूं, ख़ूबसूरत वार्ताऊं ऐं ख़ूबसूरत दास्तान। बिल्कुलु अहिड़े ई ख़ूबसूरत वार्ताउनि, दास्ताननि ऐं ख़ूबसूरत मोहबतनि जे मेड़ में मौजूदु इंतिहाई हसीन ख़ूबसूरत लोकगीत जेको जॾहिं हैदर हिंद ॻायो त हुन सॼी दुनिया में पंहिंजी हाक ऐं धाक ॼमाई। परचाए ॾियो मुंहिंजो जानीअड़ो। बिल्कुलु निज ढाटकी मारवाड़ी ॿोली में ॻायल हीउ लोकगीत तमामु घणो मशहूरु थियो। परचाए ॾियो मुंहिंजो जानीअड़ो बुनियादी तौर ते ढाट में, मारवाड़ में हीउ रुसण परचण जा, हीउ रुसामा ऐं परचण जा जेके रंग ऐं ढंग आहिनि ऐं इहे जेके समूरी तारीख़ आहे, इन जा हिकिड़ा पंहिंजा मान, मापा ऐं अंदाज़ आहिनि। हिते हीअ इंतिहाई हसीन ऐं दिलकश मंज़रनि जो, दुनिया जो इंतिहाई ख़ूबसूरत खितो थर ऐं ढाट मारवाड़ जो ऐं हीउ जैसलमेर, बाड़मेर, बीकानेर, जोधपुर जो, राजस्थानी ऐं ऋण कच्छ ऐं कच्छ भुज, इहे तमामु जेके बि इलाइक़ा आहिनि, तोड़े ई असांजो उमरकोट, थरपारकर, मिठी, चेलार, छाछरो, कांटियो ऐं खोखरा पार जे ख़ूबसूरत सफ़ेद जी वारी जे वारनि दड़नि खां, भिटनि खां थींदे, पासाड़नि, पटनि, पलरनि खां थींदे, हीअ वसकारे जे वलहार खां थींदे समूरा मंज़र आहिनि। इहे सॼी दुनिया में रुॻो उन करे मशहूरु आहिनि जो हीउ दुनिया जो इंतिहाई अहिड़ो हसीन ऐं ख़ूबसूरत सहरा आहे, रणपट आहे जो हिते सावक ई सावक आहे, वण ॿूटा आहिनि, बनियूं ॿारा आहिनि, माल चारा आहिनि ऐं इंतिहाई हसीन दिलकश मंज़र आहिनि। तंहिंजे करे हीअ दुनिया जो इंतिहाई शाहूकार रणपट शाहूकार रेगिस्तान बि तसवर कयो वञे थो। हिन रणपट रेगिस्तान जी हिकिड़ी ॿी जेका घणी ख़ासियत आहे उहा इंतिहाई हसीन ख़ूबसूरत जेका सॼी दुनिया में मशहूरु आहे, इहा बि आहे त हिन रणपट में अॼु बि पीअण जो इंतिहाई पलर जहिड़ो मिठो पाणी ज़ेर ज़मीन मौजूदु आहे। चवनि था सरस्वती सिंधू नदीअ जो हिकिड़ो वहिकिरो हिन पूरे ढाट राजस्थान जे हिन थर जे इलाइक़े मां गुज़रे थो। तंहिंजे करे अहिड़े मिठड़े ऐं महबूब इलाइक़े जा माण्हू बि इंतिहाई मिठड़ा ऐं महबूब आहिनि। उते प्यार ॾेई परचाइण ऐं प्यार में रुसी वञण खां पोइ वरी उन जानीअड़े खे परचाइण जो ज़िक्र यकीनी तौर ते लोकगीतनि में त मिलंदो ऐं उहो मिलंदो, न रुॻो मिलंदो पर उहो आहे। ऐं थर जे लोकगीतनि खे ॻाईंदड़ शाइरनि, फनकारनि उनखे पंहिंजे पंहिंजे अंदाज़ ऐं स्टाइल में ॻायो आहे। मोरीअ टीलड़ी ऐं हंसली खां वेंदे हथ सकिड़े खां वेंदे कड़िन ताईं ऐं झूमक खां वेंदे झांझर ताईं, हीउ जेके समूरो लोक लिबास आहे उन में पड़े तोड़े ॿांधणो ओढ़ण खां वेंदे मोरी ऐं टीलड़ी ताईं थर हिकिड़ो इंतिहाई हसीन दिलकश मंज़र रखंदड़ ऐं इंतिहाई शाहूकार खितो आहे। उन जे करे ई हितां जा मंज़रनि जा जेके बि लोकगीत आहिनि उहे सॼी दुनिया में ॾाढो पॉपुलर ऐं सुपर हिट ऐं मशहूरु आहिनि। उन्हनि गीतनि में सभ खां वधीक जेको मशहूरु फ़नकार आहे, जंहिंजा गीत घणा मशहूरु थिया आहिनि, ॿियनि फ़नकारनि जा बि थिया आहिनि, हर फ़नकार जी पंहिंजी पंहिंजी इज़त आहे ऐं उनजो एतिराम आहे, पर जहिड़ो मशहूरी हैदर हिंद माणी आहे, शायदि हिन बरे सग़ीर जे अंदरि अहिड़े कंहिं बि ॿिए फ़नकार खे प्यार ऐं मोहबत मिलियो हुजे जहिड़ी इज़त, मान ऐं मर्यादा
हैदर हिंद खे इंतिहाई हसीन दिलकश ऐं ख़ूबसूरत मारवाड़ी थरी ढाटकी लोकगीत ॻाइण ते मिली आहे। हैदर हिंद जेको तालुके छाछरे जे ॻोठु करीमदाद जे तड़ सां तालुक़ु रखंदड़ असांजे सिंध पाकिस्तान जो हिकु अहिड़ो हसीन ऐं ख़ूबसूरत फ़नकार बि आहे जंहिं कॾहिं बि पिन ते संदरो न ॿधो, जंहिं कॾहिं बि हुकूमत जा ॾो हथ न टंगिया, जंहिं कॾहिं बि पंहिंजे इलाज जे लाइ अपील न कई। हू सादो सबा जहिड़ो थरियो ढाटी माण्हू सिर्फ़ु लोकगीत ॻाईंदो रहियो ऐं ईअं पंहिंजे रम्ज़ में रमंदे रमंदे ही ज़िंदगी जा ॾींहं कटे पर लोक पधारे वियो। जेतोणीकि हू हाणे अबदी निंड सुम्ही चुको आहे, पर हुनजूं यादूं, हुनजी ॿोली, हुनजा आलाप, हुनजा अंदाज़, हुनजा लोकगीत ऐं हुन जूं इंतिहाई हसीन दिलकश मंज़र जेके हुन लोकगीतनि में बयानु कया आहिनि, असीं ॿुधी ॾिसी ऐं महफ़ूज़ करे सघूं था। असां वटि अॼु बि ही जदीद टेक्नोलॉजी जे दौर में USB खां वेंदे CD प्लेयर ताईं ऐं MP3 ताईं माण्हू हैदर हिंद जे लोकगीतनि खे डबिंग कराए पंहिंजे घरनि में पंहिंजनि ॿारनि बचनि पंहिंजी फैमिलीज़ में वेही ॿुधनि था। इन जे करे ॿुधनि था जो उन्हनि लोकगीतनि में सुहागणी जे सुहाग खां वेंदे धीआरे जे परदेस में हुजण वारो जेको तस्वर आहे, उनजा समूरा मंज़र बि उन्हनि लोकगीतनि में बयानु थियल आहिनि। उनजे कारण ई ही फ़नकार ईअं बि मशहूरु आहे त हैदर हिंद माना थर जे औरतुनि जो, थर जे नौजवान नारियुनि जो, थर जे ॿुपोड़नि पकनि जो, थर जे ॿुढड़नि जो, ॿुढड़ियुनि जो ऐं थर जे जवाननि जवानड़ियुनि जो सभिनी जो इंतिहाई हसीन दिलकश ऐं ख़ूबसूरत फ़नकार आहे हैदर हिंद, जेको इंतिहाई वधीक मशहूरु रुॻो इन करे बि कोन्हे, पर उहो इन करे बि मशहूरु थियो जो हुनजो आवाज़ु ॾाढो हसीन ख़ूबसूरत ऐं मिठिड़ो थोरो मासूम आवाज़ु आहे। हैदर हिंद जॾहिं लोकगीत ॻाया उन दौर जे अंदरि सिंध जे अंदरि पंजाबी लोकगीतनि जो बि तमामु वॾो हिकिड़ो असरु मौजूदु हुयो, ख़ासि तौर ते आबदा ख़ानम खां वठी अताउल्ला ईसा खिलवी ताईं। हीअ जेके पंजाबी फ़नकार आहिनि, इहे सिंध खां वठी थर जे ॿनिनि में खेटनि में खेकड़नि खां वेंदे छकड़नि ताईं ऐं मुख़्तलिफ़ जीपनि ताईं ऐं इहे ॿुधा वेंदा हुआ ऐं इन्हनि खे इन्हनि जी पंहिंजी हिकिड़ी अलॻि सां मार्केट हुई, पंहिंजी हिकिड़ी अलॻि सां मंज़िल हुई। पर जॾहिं उन साॻे खिते में हैदर हिंद ऐं फौजिया सुमरो पंहिंजो वारो वॼाइणु शुरू कयो त यकीन करियो त अताउल्ला ईसा खिलवी ऐं आबदा ख़ानम जे इन्हनि पंजाबी लोकगीतनि खे माण्हुनि ॿुधण त छॾे न, पर ॿुधण त पंहिंजी जाइ ते रहियो, पर उन्हनि खे हमेशह लाइ विसारे छॾियो। कारण सिर्फ़ु इहो आहे त थर जे ढाट जे मारवाड़ जे लोकगीतनि जे अंदरि पंहिंजे मक़ामी माण्हुनि जी ॿोली शामिलु आहे ऐं मक़ामी माण्हुनि जूं कहाणियूं किसा शामिलु आहिनि। उन्हनि जे अंदरि हिकिड़ो म्यूज़िक ऐं रिदम आहे, उहो पंहिंजो हिकिड़ो स्टाइल अंदाज़ रखे थो, पंहिंजी हिकिड़ी मर्यादा ऐं मान मर्तबो रखे थो। तंहिंजे करे पर चाहे ॾियो मां जो जानीड़ो ही लोकगीत बि मशहूरु थियो ऐं बुलंदियुनि ते पहुतो। उनजो कारण रुॻो इहो आहे त ही ढाटकी मारवाड़ी थरी ॿोली जो लोकगीत आहे। अॼोकी इन वीडियो में ॿुधायोसीं तव्हांखे हिन लोकगीत बाबति। वरी मिलंदासीं कंहिं ॿी वीडियो में, तेसिताईं ॾिजो इजाज़त।